तमाम वस्ती वस्ती वाहण वाहण में आऊं आहियां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां पहुता आहियूं राजपुरनि जी वस्ती सियारी में। सियारी जी वस्ती पडीदन खां 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे, जॾहिं त नौशरो फिरोज़ ज़िले खां ओभर ऐं ओलह जी कुंड ते 19 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे। नाज़रीन, हीअ वस्ती तमामु वॾी आहे। 150 खां मथे हिन में घर आहिनि, जॾहिं त आबादी बि 1500 खां मथे ॿुधाई वञे थी। सदियूं पुराणी हीअ वस्ती जेका सिंधू दरिया जे अवाइली वहकरनि जे किनारनि ते ई क़ाइमु आहे, उनजो नालो सियारी इन जे करे आहे जो चयो थो वञे त हिन वस्तीअ जे भिक सां को वहकिरो सिंधू दरिया जो हूंदो हुयो, जंहिं ते सियारी नाले का औरत रहंदी हुई ऐं उनजो पतण हुयो ऐं उन पतण वसीले हू हितां माण्हू माल बि खणंदा हुआ त माण्हू ॿेड़ियुनि वसीले हिक हंध खां ॿिए हंधि वेंदा हुआ। नाज़रीन, हीअ राजपुरनि जी वस्ती, राजपुर जेके राजपूत आहिनि असुल में ऐं पाण खे राजपूत सॾाइनि था, तारीख़ में बि हुननि जा जेको ज़िक्र मिले थो त राजपुर असुल में राजपूत आहिनि। उन्हनि जी हीअ वस्ती साहिती परगिणे में आहे। नौशोर फिरोज़ ज़िलो साहिती परगिणो आहे, पर अजीब अलमियो आहे ऐं अजीब ॾुख जी ऐं तकलीफ़ ऐं पीड़ा जी ॻाल्हि आहे त हिन वस्तीअ में ज़िंदगी जूं बुनियादी सहूलियतूं मौजूदु कोन्हनि। हिते गटर जूं जेके लाइनूं आहिनि पहिरियां त आहिनि कोन, जेकॾहिं के अंधियूं मंडियूं आहिनि त उहे उॿली रहियूं आहिनि, उहे उथली रहियूं आहिनि। नतीजे में हितां जा माण्हू बीमार आहिनि। मलेरिया जी बीमारी, चमड़ी जूं बीमारियूं, कारी साई, बुख़ार, हर तरह जूं बीमारियूं हिन वस्तीअ में मौजूदु आहिनि ऐं हीअ वस्ती सदियूं पुराणी वस्ती आहे, पर अॼु ताईं हिनखे सहूलियतूं न मिलियूं आहिनि। अचो त पाण हिन वस्तीअ जो समाजी जाइज़ो वठूं ऐं ॻोठाणनि खां पुछूं त हू ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। अमीर को खुश है चंगो भलो शुक्र अल्लाह जी मेहरबानी सब खैर केड़ा हाल है गोठ जी क्या पे जिंदगी गुजरे सही असांजो ॻोठ ई तव्हां पाण ॾिसी रहिया हो, इहा तव्हांजी महिरबानी आहे, सिंध चैनल वारनि जी महिरबानी आहे जो असांजे ॻोठ में कई आहिनि। हालत तव्हांजे साम्हूं आहे, साईं ॾिसी रहिया हो। ऐं असांजा जेके गटर लाइनूं आहिनि, हीअ जेका तव्हां खॾ ॾिसो था साम्हूं लाइन आहे, इहा विच ॻोठ मां, इन जे ॿाहिरों 14 नंढा नंढा घर आहिनि। उन्हनि में तव्हां वेंदव, उन्हनि जा ॿार वेचारा बीमारीअ में वरितल, हिकिड़ो मच्छरनि जो आज़ार, उनखां अलावा चमड़ीअ जूं बीमारियूं ऐं साईअ जा मर्ज़, ऐं असांजे पाणीअ में तक़रीबन हिननि खॾनि जे करे ऐं एतिरो क़दुरु ज़हरीलो पाणी थी वियो आहे जो केरु पाणी बि हितां पी नथो सघे, पर मजबूर थी माण्हू उहो ई पाणी वापराए रहिया आहिनि। असांजे ॻोठ में शुरूअ खां 1948 तक़रीबन या 47 में स्कूल खुलियो आहे। उहो ई प्राइमरी हिकिड़ो नंढड़नि कमरनि ॿिनि ते मुश्तमिल आहे, जेको सफ़ा ज़बून हालत में आहे। न हिते गर्लिस स्कूल आहे, न का डिस्पेंसरी आहे, न को वरी को कंहिं मथियनि क्लासनि जा कंहिं आहिनि। हितां जूं नियाणियूं पढ़ण खां लाचार आहिनि, किथे केरु माइट उन्हनि खे छॾनि कोन था ऐं ओॾां उहे वञी नथियूं सघनि। इन जे करे हिन ॻोठ खे तमामु घणी ज़रूरत आहे। गैस साईं किथे, गैस त गैस खां सवाइ ॿियूं ई सहूलियतूं कोन्हनि, गैस त अञा परे थी। केतिरा ई चकर गुसर सफ़र सां तक़रीबन जेको आम माण्हुनि जो आहे, हिते वॾी ज़मीनदारी न आहे के हारपोदा वीचारा कनि ऐं कुझु मुआशी ऐं माल ते उन्हनि जो गुज़र आहे ऐं वीचारा मिसकिन माण्हू आहिनि। ऐं मुक़ाम असांजो कल्होड़नि जे दौर जो आहे, उन में तव्हां ॾिसंदो 7 कॾहिं कॾहिं क़बर खोटींदा आहियूं, 3 लाश हिकिड़ी क़बर मां निकिरंदा आहिनि। मुक़ाम जो इलाइक़ो कोन था ॾियनि, का जाइ न साईं, का बि मौज़ून जॻह कान्हे। उहो नंढड़ो हींअर थी वियो आहे, उनखे पाए माण्हुनि जेको आहे हेॾो होॾो करे छॾियो आहे। के कंहिंजूं सर्वे ज़मीनूं आहिनि, के कंहिंजूं कीअं आहे। हाणे असांखे न वरी मुक़ाम खे का दीवार आहे, का भित आहे, को सेपरेट आहे, त उहो मुक़ाम जेको उनजो जेको आहे सो वोट त ॾींदा हूंदो। वोट मुख़्तलिफ़ माण्हू रूप ढारे अचनि था, वोट वठे सभु को खिसकियो वञे, पोइ के कंहिं कुझु बि न आहे। ऐं मुक़ाम ते तव्हां वेंदव त रस्तो कोन्हे को, डंगो टाली करे असां हिकिड़ो मयत खणी था वञूं, जेके 2 माण्हू खणी था सघनि। 4 माण्हुनि खे खट सां कुल्हे ॾियण जेतिरो बि माना रस्तो न आहे। अच्छा भला हाणे बारिशुनि में छा सूरत हाल थींदी आहे? कल्ह लॻी पई आहे, तव्हांजो किथे इलाइक़ा हेठि आहिनि, किथे मथे आहिनि। साईं, बारिशुनि में तक़रीबन कुझु जेके हेठाईअ वारा घर आहिनि, उहे लॾ पलाण करे कंहिं मथां वारनि जाइनि ते खाना बदो शहरी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। बाक़ी कुझु माण्हू हिते ई आहिनि। ही खॾूं ऐं नदियूं जेके आहिनि ॻोठ जे विच में, इहे भरिजी वेंदियूं आहिनि। पोइ नतीजनि उहो पाणी उॿली उन्हनि घरनि में काहे पवंदो आहे। सरकार मूंखे नौकरियूं घणियूं ॾिनियूं आहिनि। सरकार असां बेसिकली मां प्राइमरी टीचर आहियां, मुंहिंजा 2 भाइर ॿिया बि उहे प्राइमरी टीचर आहिनि, मेरिट ते आयल। ऐं तक़रीबन असांजे हिन ॻोठ जी आबादी जेका आहे सा नौकरीअ खां महरूम आहे। हिते तव्हां ॾिसंदव त जनरली तौरु 4 या 5 नौकरियूं गवर्नमेंट जूं मिलंदियूं, बाक़ी सभु बेरोज़गार। ऐं तक़रीबन MA MEd कयल क्वालिफाइड तव्हांखे माण्हू बि हितां मिलंदा, पर नौकरीअ जे लाइ केरु ॾियण जे लाइ तयारु कोन्हे को। बिजली जी छा सूरत हाल आहे? बिजली साईं, असांजे ॼमण खां पहिरियां हिते का चकीअ ते कंहिं मंज़ूरु कराई हुई, जेका उहा हलंदड़ थो सिलसिलो हले, उहा बिजली आहे। पर हाणे उहा
हिकिड़े ट्रांसफार्म ते मुश्तमिल आहे, जंहिंमें हिकिड़ो ट्रांसफार्म 50 जो आहे, उहो 50 आए दिन धमाको ॾिए थो, वरी 10 ॾींहं वेठा आहियूं, वरी उनखे टहिरायूं चंदो करे, उन खां पोइ वरी उहो हले थो, 5 ॾींहं हली वरी उहो ख़तमु। ऐं जेका इहा बिजली लाइट आहे, असां शहर सां गॾो गॾु आहियूं, शहर जो हिकिड़ो ई महलो आहे, किलोमीटर 1.5 किलोमीटर जो मुफ़ासिलो आहे। हाणे शहर जी जेका लाइट आहे उतो हाणे एक्सप्रेस कई वई आहे, हाणे असांखे कटे ऐं हुननि अलॻि पंहिंजो सिस्टम ठाहे छॾियो आहे। बाक़ी असां ख़ुदा सभिनी खे वस वारनि खे तव्हांखे ऐं जेके हिते असांजा कुझु असां ते रहम कंदड़ अहिड़ा नौजवान माण्हू अचनि था, उन्हनि खे असां इहा गुज़ारिश था कयूं त असां काफ़ी सहूलियतुनि खां महरूम आहियूं। असांखे मिडिल स्कूल, प्राइमरी छोकिरियुनि जो स्कूल ऐं डिस्पेंसरी ऐं वॾे में वॾो आज़ार जेको हीअ असांजे विच में खॾा, इन पाणीअ जो केॾे निकाल कयो वञे। दादा कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर चङो भलो? अलहमदिल्ला ख़ैर। दादा तव्हां छा करीं? सर मूंखे नौकिरी आहे। नौकिरी आहे? जी जी भला हाणे ॻोठु तुंहिंजो तमामु क़दीम आहे, सदियूं पुराणो, जी बिल्कुलु हक़ीक़त आहे। कहिड़ा मसइला आहिनि? साईं असांजे ॻोठ में खोड़ सारा मसइला आहिनि। पहिरियों ॻाल्हि त असांजूं नंढड़ियूं नियाणियूं इहे जेके आहिनि तालीम खां आहिनि महरूम। ॿी ॻाल्हि इहा त असांजे ॻोठ में जेको पाणीनि जो निकाल आहे, इहो जेको बि अचे थो सभु हिते, हीअ खॾ तव्हांजे साम्हूं आहे, इन खॾ में थो अचे, इन जो निकाल ॿाहिरि कोन्हे, इहो हिते जमा थो थी वञे। पोइ इन गंदे पाणीअ जी जेका आहे सो थी वञे, बदबू थी वञे, पोइ उन मां मच्छर थियनि था, इन मां कई खोड़ सारियूं असांजूं बीमारियूं थियनि थियूं, मलेरिया आहे, ज़ुकाम आहे, खोड़ सारियूं मसइलियूं आहिनि। कारी साई जा बि कुझु मरीज़ आहिनि? जी बिल्कुलु, इन जा मरीज़ आहिनि, छाईअ जा बि आहिनि, इन हर्षे जा बि मरीज़ आहिनि। उनखां पोइ असांजे ॻोठ में जेको तव्हांजो सिस्टम साम्हूं आहे, इहे उनजे असांजी नंढड़ियूं मासूम जेके आहिनि उहे बि तालीम खां असांखे महरूम आहिनि, उन्हनि खे बि तालीम नथी मिले। इन ॻोठ खां इन मसइले खां इहे मसइला असांजे खोड़ सारा मसइला आहिनि। गटर लाइनूं सर असांजो तव्हांजे साम्हूं आहिनि, गटर लाइनूं इहे ई तव्हांजे साम्हूं आहिनि, खुलियूं इहे न आहिनि। उन्हनि ते नालियूं इहे ईअं लॻियूं पियूं आहिनि, न को गटर लाइन आहे, न को शू, न को छा, इहे नालियूं ईअं पियूं थियूं हलनि। घटियूं पकियूं न आहिनि सर, कंहिं क़िस्म जी माना असांजे ॻोठ में सहूलियत न आहे। सुई गैस बि असांजे ॻोठ में न आहे सर। कुझु बि असांजे ॻोठ में कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न आहे। असांजा नंढड़ा ॿार मासूम जेकॾहिं को बीमार थी थो वञे, केॾे वञूं था इस्पतालनि में इहा हशर आहे त उते असांखे का न को दवा थी मिले, जे उते वञूं था त डॉक्टर बि कोन थो मिले। हिन लाइव जे ज़रिए सभु ॿुधनि था त इहे सहूलियतूं असांखे महिरबानी करे, असां इन सहूलियत जा हक़दार आहियूं ऐं इहे सहूलियतूं असांखे बराए महिरबानी करे असांखे ॾियनि त असां हिननि जा थोरा। रोड बि असांजो तव्हां आया हो, जेको रोड काफ़ी चकर इहो रोड असांजो मंज़ूर थिया, उहे पेमेंट पाण हू खायो वञनि। असांजो रोड अॼु ताणी इहो तव्हांजे साम्हूं आहे जेको इहो रोड आयो आहे। पडीरनि खां तव्हां घणो परे? पडीरनि खां असां तक़रीबन सर किलोमीटर परे आहियूं। नौशहरो फिरोज़ खां तक़रीबन असांजो साईं अंदाज़ो तक़रीबन 19 किलोमीटर परे आहियूं तक़रीबन। उहो रोड बि ॾाढो ख़राबु, उहो बि रोड ख़राबु आहे सर, हक़ीक़त तव्हांजे साम्हूं आहिनि, उहो बि रोड ख़राबु आहे। असांखे बराए महिरबानी करे हिन चैनल सिंध चैनल जे ज़रिए असां उन्हनि खे अपील था कयूं त असांखे हर सहूलियतूं असांखे ॾियनि, असां उन्हनि जा थोरा था थियूं। न सर, असांजो फॾो कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि मसइले ते फॾो कोन्हे को। वोट असां जिन खे ॾियूं था, उहे वोट वठणु अचनि था, वरी हलिया था वञनि, वरी अचनि ई कोन था, वरी जॾहिं वोटनि जो टाइम थो थिए त वरी अचनि था। साईं असां आया आहियूं, साईं असां हुननि वटि काफ़ी चकर विया आहियूं, पर असांखे कंहिं बि क़िस्म जी मोट नथी मिले। हल असांजो इहो आहे त असां महिरबानी करे असां हिन चैनल जे ज़रिए असां पंहिंजे मुराद अली शाह खे ऐं ॿियनि खे अपील था कयूं त असांजे हिन ॻोठ सियारीअ खे हर सहूलियत ॾिनी वञे त हुननि जा असां थोरा था आहियूं। असांजी नियाणियुनि जी तालीम बि तबाह आहे। इहा MP हितां जो सर आहे असांजो जेको आहे सो ममताज़ अली चांडियो साहिबु, ममताज़ चांडियो पीपल्स पार्टीअ जो। ऐं इहे जी सर, इहो मिठियाणीअ जो आहे। साईं असांखे इहा एतिरी मालूमात न आहे त ठेकेदार हो या छा हो, बहरहाल चवण जो मक़सदु आहे त असां इहा उन्हनि खे अपील था कयूं असांखे हर सहूलियत ॾिनी वञे। असां बि उन्हनि खे वोट कया आहिनि, पर असां उन्हनि वटि वञूं था, असांखे कंहिं क़िस्म जी रिस्पॉन्स नथो मिले। साहिबु अॼु हिते आहे, अॼु हेॾे आहे, अॼु हेॾे आहे, हाणे वोट वठणु वरी इलेक्शन जॾहिं थींदी वरी इलेक्शन में ईंदा। असां पंहिंजी नियाणियुनि खे असांजे ॻोठ खां ॿाहिरि माना हिकिड़ो शहरु आहे, पडीरन स्टेशन शहर आहे, उते शहर खां ॿाहिरि अञा बि काफ़ी ॿार उन खां असांजा स्कूल आहिनि जेके वञूं था, नियाणियूं वञूं था, पोइ बि ख़ौफ़ खां था छॾियूं मतां असांजी नियाणीअ खे को बुरो भलो या को कुतो बिलो जे हिकिड़ा कई खोड़ सारा मसइला मसाइल आहिनि। ऐं या अॻुवाह जा केस बि हलनि पिया था, मसइला मसाइल हलनि पिया था। असां टेलीविज़न ते ॾिसूं था त हीउ जेको आहे मसइलो फलाणी नियाणीअ सां फलाणी, इन माण्हू इन ख़ौफ़ खां असां पंहिंजूं नियाणियूं कोन था छॾियूं।
अपील कहिड़ी कंदे सरकार खे? अपील असांजी सरकार खे इहा आहे त असांखे ॻोठ खे जेको आहे सो गटर लाइनूं ऐं जेको हीउ खॾ जो पाणी आहे ॿाहिरि नथो निकिरे इन जी लाइन ऐं प्लस में असांजूं नियाणियुनि जी जेका आहे सो तालीम जे लाइ स्कूल असांखे ॾिनो वञे असांखे ऐं ॿियो गैस ॾिनो वञे त असांखे इहे सहूलियतूं मिलियूं त असांखे सभु कुझु मिले। कहिड़ा मसइला आहिनि? साईं असां वटि सुई गैस कोन्हे सिम नालो कोन्हे पाणीअ जी तकलीफ़ गटर रही घरनि में काहे भई जे मींहुं थो वसे नांग बलाऊं था अचनि काॾे वञूं त इहे असांखे सहूलियतूं खपनि न जेके वोट वठणु अचनि था उहे त वरी पोइ ज़ाहिर ई कोन था थियनि मिलनि ई कोन था असांखे ॾिसो ई कोन था उन महिल ज़ाहिर आहिनि पोइ ज़ाहिर ई कोन था थियनि भॼी भॼी बीही था रहूं घरनि मां मोची था अचनि बंगलनि ते हुननि जा नौकर वेठा आहिनि जेके असांखे जवाबु ॾेई था छॾनि कंहिंखे ॻोल्हियूं भला पंहिंजो इस्पताल कान्हे ॾिली इस्पताल बि कान्हे असां वटि सुई गैस बि कान्हे इस्पताल बि कान्हे गटर बि उथलनि पिया त पोइ वोट था ॾियो आख़िर का सोच त कयो। साईं वोट ॾियूं था मजबूर अचनि था उन महिल ॻाल्हियूं अड़ियूं था कनि जो अमा था करे था वञनि असां पोइ उन्हनि जे ॻाल्हियुनि ते था लॻी वञूं। तव्हां ॻोठ वारा करे मीटिंग कई अथव पाण में वेही का सलाह मशवरो का सोच वीचार? हा साईं इन बाबति कई त सही पर पोइ मिलनि जो अॻिला नथा त कंहिंखे तव्हां ॾियूं। बराबरि छा थो सम्झी मसइलो हल कीअं थींदो? साईं हल हाणे को अलाह कॾहिं का सणाई करे बाक़ी आहे त वॾी मुश्किल में ॻाल्हि हिमत बंदा मदद ख़ुदा हिमत कंदो त ख़ुदा बि मदद कंदो। हिमत साईं कयूं था पर अॻिला बि कुझु ॾेखारनि न जवार। हा बराबरि हा हूअं त टूडनि में चढ़ी अचनि था पोइ त असांखे वरी मिलनि बि कोन था पंध बि कोन था मिलनि ॾिसूं ई कोन था कंहिंखे तव्हां कयूं। भला ॿियनि ॻोठाणनि जो गुज़र सफ़र कीअं आहे जेके ॿिया तुंहिंजे आड़ पाड़ था रहनि? बाबा ग़रीब त हार बसि मज़दूरियूं करे गुज़र था कनि ॿनियुनि जा टुकड़ा बि अथव न? थोरा घणा साईं एॾियूं वॾियूं वॾियूं कोन्हनि ॿनियूं हितां जूं कीअं आहिनि? वॾियूं सुठियूं न पर उन्हनि ते कलर आहिनि सिमूं आहिनि थी वियूं। पाणी बाणी आहे? हा पाणी सिम आहे हेठि साईं। न उहो पाणी जर जो कीअं अथव? हा जर जो पाणी कुझु असां वटि सही आहे। हा मुल्क जो पाणी अचे थो? हा अचे थो पर घटि साईं। हा बिजली न आहे बिजली जो कलाक आहे त वरी 5 कलाक कान्हे हा परेशान हो वॾा मसइला आहिनि इहे साईं कीअं हल थींदो? इस्पताल ई न आहे असां वटि ॿचिड़ा खणी वञूं था दर पदर थी वरी पैसो न आहे त उतां खणी था अचूं हितां चङो भलो खणी अचूं परियां मोल खणी था अचूं ग़रीबत जे करे। बारिशुनि में छा सूरत हाल थी? साईं तकलीफ़ूं थी अचनि वॾियूं असांखे बारिशुनि में वॾियूं तकलीफ़ूं आहिनि हिननि मां नांग था अचनि पोइ घर छॾे हलिया था वञूं काॾे वञूं। सही सही वॾो मसइलो थो थिए। हा पोइ साईं हाणे कहिड़ी अपील कंदे सरकार खे? साईं सरकार खे इहा अपील आहे त असांखे सहूलियतूं ॾिए न कहिड़ियूं? सुई गैस खपे असांखे स्कूल खपे इस्पताल खपे सिम नालो खपे
चाचा शबीर पोड़ो थी वे हाँ यार पोड़ा थी आसो हाँ लठ ते पियो हली न लठ ते छोकरा घणा अथई छोकरा 2 आहिनि न्याणियूं 5 हाँ पढ़ाया अथई पढ़ाया 5 5 8 8 दर्जा पढ़ियो वेठा आहिनि ॿियो छा अॻिते कनि कोन गरीब पढ़िया? कोन पढ़िया न को का तूं भला नौकिरी सो पढ़े? मां बि मुख़्तसिर पढ़ियो हुउसि सो नौकिरी हुई पुलिस में हाँ हाँ उहे 25 साल पूरा करे रिटायर आहियूं घर पुलिस में तो वो टांडा ॾिना हूंदई मुल्क खे बिल्कुलु हाँ हा हा वो चोरनि सां यारी बि त हूंदी हुई मूं ॿुधो आहे त ॿुधो आहे न ॾिठो ई त कोन त पोइ वरी ॿुधण वारी ॻाल्हि घंटिया राज पर मञनि किथे था हाणे मूंखे भोग बि थिया हा हाणे मूंखे इहो हवालु ॿुधाए त ॻोठ जा मसाला कहिड़ा आहिनि झूनो मुड़ुस ई तव्हांजो ॻोठ ॾाढो पुराणो आहे सदियुनि खां वठी आहे जी 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 कहिड़ा कहिड़ा मसाला आहिनि सरकार तव्हांखे छा ॾिनो आहे छा तव्हांखे खपे वोट जिन वरिता आहिनि उन्हनि छा कयो हाणे सॼी हक़ीक़त ॿुधा पहिरीं ॻाल्हि त या अली मदद अलाह अली मदद ॿी ॻाल्हि इहा त असांजो ॻोठु रुॻो मसाइल आहे रुॻो मसाइल आहे इहो अॻु मां बि असांखां हिकिड़ो भाउ अर्ज़ु करे वियो नालनि जा मसाइला आहिनि पाणीअ जे निकाले जा मसाइला आहिनि रस्तनि जा मसाइला आहिनि सभ खां आम त गैस असांखे कोन्हे उन जी तमामु तकलीफ़ आहे असांखे घणी स्कूल कोन्हे नियाणियुनि जे पढ़ाइण जे लाइ हिते आहे जेको सिंधी स्कूल आहे उते छोकिरा ॿोकिरा 5 6 ताईं पढ़नि था पोइ हलिया था वञनि बाक़ी नियाणियुनि जे लाइ असांखे स्कूल खपे उन जी तमामु ज़रूरत आहे ऐं तंहिंखां पोइ ॿिया बि मसइला आम आहिनि रोड बि तव्हांजो सही कोन्हे रोड आहे ई कोन सही छा ॼण आहे ई कोन हा आहे ई कोन हा ॼण आहे ई कोन न तव्हां आया हूंदव ॾिठो हूंदव घणा धिका लॻा हूंदव हा हा गटर लाइनूं बि भॻियूं पियूं घणो करे आंड्रावा तमो निकिरी आया हूंदव हाउ आंड्रा ईअं थियो हा आहे। सो इहो आहे हिते गटर जो बि कोन्हे को सिस्टम पाणी आहे खॾ तव्हांजे साम्हूं ॾिसो था इन जो बि कोन्हे काल कोन्हे मच्छर एॾा राति जो ज़ुल्म आहे वेही था राति गुज़ारियूं बिजली आहे न साहिबु पोइ 3 मच्छर कलाक मरियो पवे न माण्हू खे तकलीफ़ थिए साईं मच्छर असांखे खाई हाउ मरी बि वेंदो हूंदो हाणे मसइले जो हल छा आहे वोट बि ॾींदा था अचूं अबनि ॾाॾनि खां वठी जी असां त असुल खां वठी पीपल्स पार्टीअ खे वोट ॾींदा ओ भुट्टे साहिबु मरहूम खां वठी पार्टी ठही त बि असांखे यादि उन खां वठी ॾींदा था अचूं पर थियो हिन महिल ताईं कुझु बि कोन्हे वॾो ज़ुल्म आयो त हा हाणे तूं हा इहे सभु जेके असां अर्ज़ु कयो त असांखे तकलीफ़ आहिनि उन्हनि मां का हल कान थी थिए ममता साहिबु अॻे दफ़े आयो हो हिते चयोसि त बाबा को असांजे लाइ गैस आहे या कुझु चई वियो त का न का तव्हांजे लाइ निशानी छॾींदुसि जेको मूंखे यादि पिया कंदो पोइ हाणे अलाए कहिड़ी छॾींदो अञा त का अहिड़ी कान्हे असां हुनखे इहा रिक्वेस्ट कई त असांखे गैस ॾे गैस जी तमामु तकलीफ़ आहे असांखे तव्हांजो नौशरो फिरोज़ ज़रई लिहाज़ खां बि ॾाढो शाहूकार आहे हा ऐं पंहिंजो हर लिहाज़ खां इल्मु अदब खां बि साथ ई परगुणो सॾिबो आहे बिल्कुलु हिते तव्हांखे सुई गैस जहिड़ी बि सहूलियत कान्हे का त पोइ कजे छा पोइ तव्हां को कुझु कयो न असां गवर्नमेंट आया आहियूं करणो इन चैनल तव्हां कयो बाबा इन चैनल जे रस्ते तव्हां हुकूमत खे बि चओ त हिननि खे तकलीफ़ चओ आहे कैमरा तुंहिंजे आॾो आहे चैनल मां चवां थो इन चैनल जे मार्फत हुकूमत खे पंहिंजे MP खे सभिनी खे अर्ज़ु थो कयां त महिरबानी करे जेके बि सहूलियत आहिनि असांखे ॾिनियूं वञनि स्कूल नियाणियुनि जो ठारायो वञे सुई गैस ॾिनो वञे रोड ठारायो वञे अस्पताल अस्पताल ठाराई वञे उहा बि कान्हे असां वटि इहे सभु जेके आहिनि सहूलियतूं असांखे खपनि नौकरियूं घणियूं आहिनि ॻोठ मां माण्हुनि खे नौकरियूं 2 3 मुख़्तसिर आहिनि के ईअं ख़ासि के कोन्हनि को असांजो हिते ऑफिसर कोन्हनि जो चइजे बाक़ी पेट पालण लाइ को मास्तर आहे त को पटे वालो आहे को मूं जहिड़ो पुलिस वारो आहे बसि इहे नौकरियूं आहिनि भला ॿियनि माण्हुनि जो गुज़र सफ़र किथे ज़राअत ते चौपायो माल आहे या सभु आहे ज़राअत ते बि थिए थो पंहिंजो ॿनीअ टुकड़ा बि आहिनि उन्हनि ते बि थिए थो माल आहे उन ते बि गुज़र सफ़र थिए रोज़ी अलाह जे हथ में बि मज़ूरी बि थिए मज़ूरी बि थिए थी सभु अध खां घणा त असांजा माण्हू मज़ूर आहिनि मज़ूरी था कनि कहिड़ियूं मज़ूरियूं कनि ॿनी जूं या होॾां राज़े वारी न मज़ूरियूं सभु थियनि हाणे जेकॾहिं को लाभार आहिनि त बि मज़ूरी आहे जेकॾहिं राज़े सां वञे त बि मज़ूरी आहे कंहिं ॿिए किथे वञे तॾहिं मज़दूरी आहे बसि हिन ॻोठ ते इहो नालो कीअं पियो इहो त मायाणो नालो आहे साईं इहो त असां ॿुधंदा था चऊं त का माई दरिया ते ई मुहाणी जंहिंजो नालो सियारी हो पोइ पतण हो उन पतण ते ईंदा हुआ त हाली सियारीअ वारे पतण खां जेका हुन माईअ जे नाले सां उतां हाली लहो या उतां चढ़ो पोइ उन जे करे उहो उन माईअ जो नालो हिन ते पइजी वियो ॻोठ ते उन जे मां हा सियारी उन यूनियन काउंसिल कहिड़ी अथव की हो
चीहो हा चीहो वरी को ॻोठ आया हा चीहो आहे रेसन जो ॻोठ आहे रेसो राजपुर आहिनि हा सरदार आहिनि असांजा उहे तव्हांजा सरदार तव्हांजा बि सरदार हिकांदा अथव हा खोड़ आहिनि पर पग कंहिं बि कान ॿधाए पग कंहिं बि पग कंहिं बि कान पेट पंहिंजा भरियऊं मां हिन चैनल जे रस्ते ॿुधनि चवां थो त पेट पंहिंजा भरिया अथनि ग़रीब कंहिंजी कुझु का मदद कान्हे ताड़ियो वेठा आहिनि त कोई हिन में जो 5 रुपया कढूं इहो असांजा सरदार बराबरि इहो मसइलो हल कीअं थिए भला पोइ न सरदार थो करे न हुकूमत थी करे न को ॿियो थो करे मसइलो हल कीअं थिए इहो मसइलो हल MP करे ॿधी या कबी ॿधी त आहे असांजी दाहूं त कयूं राजपुरनि जी ॿधी कॾहिं थिए चांडियनि जी पाण ॿधी कंदासीं सो पंहिंजो राज ॾिसंदा ॿधी आहे न सही ॿधी आहे न हीउ जेको ॾिसो था ॿधी आहे न हाणे अॼु तव्हां ॾिठो हूंदो डॉक्टर साहिबु आयो हूंदो उन मां तव्हां अंदाज़ो हयो हूंदो ॿधी असांजी आहे हकीकत ख़ुशि आई बाबा साईं ख़ैर शुक्र तबियत अल्लाह कीअं जा आहिनि? मौला जा करम ॻोठ अल्लाह में जा कहिड़ा मसइला अथव ॻोठ में साईं असांजो जॾहिं त हीउ पंहिंजो ॻोठ सियारी तमामु घणो पुराणो क़दीमी ॻोठ ॿारनि जो प्राइमरी स्कूल जेको आहे उन्हनि खे मिडल कयो वञे त जीअं असांखे तालीम सुठी मिली वञे ऐं जेके हिते असांजा हीउ जेको सिस्टम आहे नेकर कोन्हनि के नालियुनि जा कोन्हनि के या फ़र्श बंदियूं कोन्हनि के जंहिंजे करे असांजे ॻोठ जा जेके ॿार मर्द बीमार अक्सर रहनि था मलेरिया जी बीमारियूं जेके थियनि थियूं उनजे करे त जीअं असांखे इहे सहूलियतूं मिलियूं सुई गैस अथव सुई गैस साईं असां वटि न आहे मौजूदु सुई गैस ते तमामु घणी तकलीफ़ आहे असांजे ॻोठ वारनि खे ऐं तमामु घणी ज़रूरत आहे असांजे हिन ॻोठ खे हिन सुई गैस जी नंढड़ी का डिस्पेंसरी अस्पताल न साईं डिस्पेंसरी विस्पेंसरी कुझु बि न आहे इन शयूं न आहिनि मौजूदु साईं बारिशूं पवंदियूं आहिनि त पोइ कहिड़ी बारिशूं पवंदियूं आहिनि त तमामु घणी तकलीफ़ूं ऐं ॾुखियानि में पेश अची वेंदा आहियूं छाजे करे त हिकिड़ो मच्छरनि जो मामिलो ॿियो इन खां पोइ पंहिंजो जेको आहे सो हिते असांजा जेके ही खॾूं आहिनि इन्हनि में पाणीअ जो नेकर जो सिस्टम कोन्हे को जंहिंजे करे असांजे जॻहियुनि खे बि काफ़ी घणो नुक़सानु पर इन खां अलावा असांजे जेके बीमारियूं आहिनि उहे तमामु घणियूं असांजे हिन पाणी जे करे पैदा थियूं थियनि ॻोठाणनि जो गुज़र सफ़र छा ते आहे ॻोठाणनि जो गुज़र सभु साईं पंहिंजी बनी पंहिंजो ॿारो पंहिंजो जेको मज़ूरी वग़ैरह थींदी आहे उन्हनि ते ई आहे नौकिरियूं कोन्हनि नौकिरियूं साईं न आहिनि नौकिरियूं कोन्हनि नौकिरियूं कुझु आहिनि चंद माण्हुनि खे आहिनि कुझु न आहिनि मतिलबु बेरोज़गारी तमामु घणी आहे वोट त ॾींदा हूंदव हा साईं वोट बि ॾींदा आहियूं उहे पंहिंजा वोट अचनि था जॾहिं पंहिंजो MP MNA वग़ैरह अचनि था हिते इलेक्शनूं थियनि थियूं पोलिंगूं थियनि थियूं उन खां बाद में वरी पोइ का नज़रसानी उन जी मथे असांजे मथे ते कंहिंजो बि हथु या को सायो नथो पियो रहे छाजे करे इन जे ई करे असां बुनियादी सहूलियतुनि खां असां महिरूम तॾहिं थिया आहियूं अच्छा जी हा हाणे अपील कहिड़ी कंदे सरकार हाणे असांजी अपील सरकार खां असांखे इहा आहे त असांखे पंहिंजूं रस्ता ऐं उन खां पोइ असांखे हीअ पंहिंजो जेके घिटियूं आहिनि उन जो असांखे सिस्टम ॾियनि उन जूं सहूलियतूं ॾियनि नेकर ॾियनि जंहिंजे करे हीअ असांजो माना तकलीफ़ जेकी बीमारियुनि खां असांजा ॿार बची सघनि अयाज़ ख़ुशि आई बाबा साईं ख़ैर लॻो पियो अलाह जी महिरबानी शुक्र आहे मौला जा करम साईं मज़ूरी कंदा आहियूं कहिड़ी तगारी जी मज़ूरी साईं कंदा आहियूं ग़रीब मिसकिन माण्हू जी साईं घणी मिले थी 400 रुपया ॾियाड़ी आहे साईं 400 रुपया गुज़र सफ़र नथो थिए नथो थिए ॾाढा अथई छा ओला साईं 6 ॿार आहिनि 6 ॿार अथई जी जी 4 न्याणियूं आहिनि 2 पुटड़ा आहिनि हिकिड़ो हाणे इंतकाल करे वियो आहे अल्लाह अकबर इहो पढ़ाई थो पढ़ाई साईं तइलीम असां वटि न आहे ठुप स्कूल में उस्तादनि जी बि असांखे ॾाढी तकलीफ़ आहे ॿारनि जी पढ़ाईअ जे लाइ बि असांखे ॾाढो हिते परेशानी आहे नंढड़ा नंढड़ा ॿार असांजा स्कूल जे न्याणियूं जेके आहिनि उहे उन्हनि जो बि असां अरेंज नथा करे सघूं शहर में स्कूल आहे शहर खां थोरो पासे ते हितां असां ॾाढो तकलीफ़ सां था वञूं मज़ूरी कयूं या बचनि खे पढ़ाईअ जे लाइ उते खणी उन जाइनि ते मंज़िलनि ते पहुचूं जे बचनि जे तइलीम जे लाइ था निकिरूं त असांखे पेट गुज़र जेको आहे उहो ॾाढो ॾुखियो थो थिए 400 रुपया ॾियाड़ी कमाए असां खणी अचूं हीअ असांजा घर हीअ हिते असांखे तकलीफ़ूं हीअ नालियुनि जा जेके सिस्टम आहिनि असांजा असांखे ॾाढी परेशानी आहे 98% हिते तक़रीबन साईअ जा मरीज़ आहिनि उन खां पोइ मलेरिया जेको आहे सो तमामु घणी आहे हिते मच्छर असांखे राति जो एतिरो तंग थो करे जो असां राति जो सुम्ही कोन था सघूं ॾींहं जो मज़ूरीअ जे वञण जे लाइ असांजे जान में सतु नथो रहे मच्छर राति जो पटे असांखे तमामु घणो परेशान था कनि
उन खां पोइ 18 कलाक लोड शेडिंग आहे साईं असांजे हिन ॻोठ में। लाइट एक्सप्रेस जेको आहे स्टेशन ते हले थी, असांजे ॻोठ में 24 कलाकनि में 18 कलाक लोड शेडिंग थी हले। बाक़ी 6 कलाक जेका आहे उहा वक़्फ़े वक़्फ़े सां 2-2 कलाक ॾियनि था, उन में बि हूअ साईं असांजी माना कटे था वञनि। असां ॾाढो परेशान आहियूं। 8-8 हज़ार 7-7 हज़ार असांजे बिजलीअ जा बिल था मोकिलनि। तमामु घणो परेशान, बेरोज़गार। 400 रुपया कमाए मज़ूरी बच्चनि खे खारायूं, या बिजलियुनि जा बिल भरियूं, या बच्चनि जे लाइ न्याणियुनि जे लाइ स्कूल खणी उन्हनि खे गाॾियुनि जे किरायनि ते उते कीअं पहुचायूं। तमामु घणी साईं तकलीफ़ आहे। शहर खां भरिसां असांजे ॻोठ जे पासे में गैस क्लियर वञे थो पियो, उतां उहो असांखे नथा ॾियनि। रोड जे भरिसां 1 किलोमीटर ॿिए रोड सां असांजे वञे थो गैस, उन जी बि असांखे तकलीफ़। राति जे टाइम में असां ॾाढो परेशान था थियूं। मींहुं अॻे जी हालत में त असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। उन खां पोइ जेको मच्छर आहे, राति जो असांखे सुम्हणु नथो हुजे। ॾींहं जो असां कहिड़ो कमु कयूं साईं, कहिड़े पासे वञूं? अस्पताल का अथव न साईं, न कंहिं बि शइ जी सहूलियत न आहे। माण्हू असांजा बीमारियुनि में मरी विया आहिनि। तमामु घणो परेशान। असां उन्हनि जूं टेस्टूं नथा कराए सघूं। बुखार, मलेरिया तक़रीबन साईं 98% साईअ जा मरीज़ आहिनि असांजे हिन ॻोठ सिंहारीअ में। तव्हां हींअर बि टेस्टूं कराईंदव त इहा आहे पोज़ीशन। सरकारी जेके बि इदारा आहिनि उन्हनि मां को बि असां वटि हिते अचण जे लाइ तयारु न आहे। असां ॾाढियूं दाऊं कयूं आहिनि, पंहिंजे MPA MLA खे चवनि था, वोटनि जे लाइ अचनि था असां वटि। उन खां पोइ असांखे वरी वञु त उन्हनि जा दर खड़का त उहो निकिरनि कोन था। किथे आहिनि साईं, जीअं कराची आहिनि, के इस्लामाबाद आहिनि, के किथे आहिनि, के किथे आहिनि। तमामु घणो परेशान। मज़ूरियूं कयूं या असां उन्हनि जे दर खड़कायूं वञी, असांखे तमामु घणी तकलीफ़ आहे। ज़हीर ठीक कई बाबा? हाँ, तव्हां ख़ुशि आहियो? तबियतूं कीअं आहिनि? तबियत सही आहे। औलाद घणो अथई? औलाद 5 न्याणियूं आहिनि, हिकिड़ो पुटु आहे। पढ़ाया अथई? हा, छा में था पढ़नि? मास्टरी आहे हिते आहे कोन, स्कूल आहे कोन, पढ़ायूं किथे? स्कूल में न हो, न शहर में न हो, उतां ॿार बच्चा वठी। हा, तूं छा कंदो आहीं? मां मज़दूरी कंदो आहियां। 400 रुपया तारीख़। 400 रुपया तारीख़। भला पुटु हिकिड़ो अथई? हा, उहो केतिरो वॾो आहे? उहो नंढो आहे, 5 सालनि जो आहे। 5 सालनि जो आहे। ॻोठ में मसइला कहिड़ा आहिनि? मसाला साईं, मींहं जो पाणी अचे थो, नालियूं गंदगी, सॼो हेठि ॿुॾा पिया आहियूं, सॼो मुल्क हेठि। अच्छा। हा, गंदगी घणी आहे, बीमारियुनि में साई, पाणी में नाग निकिता था अचनि, जरासीम हेठि किना किना, पोइ बीमारियूं थींदियूं? बीमारियूं पैदा थियनि। हा ईअं न? जी। अच्छा, भला का अस्पताल नंढड़ी अथव? न अस्पताल न आहे, सुई गैस भला? न सुई गैस में न आहे। बिजली जी छा कंडीशन आहे? बिजली साईं आहे ई कान। बिजली कलाक 2 कलाक ईंदा आहे ई कान। हा, लोड गर्मी में मरी विया आहिनि ॿार बच्चा। अच्छा, भला ही गटर लाइनूं आहिनि, इहे उथरनि पिया गटर तव्हांजा? इहे कोन्हनि साईं, इहे खॾूं वञे, घर में पाणी हलियो अचे, भरिजी पोइ मींहं जो पाणी घरनि में अचे। पोइ त बीमारियूं थींदियूं हुयूं न? हा, बीमारियूं किनियूं किनियूं, मच्छर, ही साई, सॼो सिस्टम इहो ई आहे। तव्हांजो पुराणो ॻोठ आहे तमामु? हा, पुराणो ॻोठ आहे साईं, घणो टाइम थियो आहे। उनजो गुज़र सफ़र ॿियनि जो छा थिए थी? तूं त मज़दूरी थो करे। थोरी घणी बसि धनी आहे, कुझु भाॼियुनि जा दुकान, कुझु थोरो घणो ईअं, उन में पूरी आहे ई कान। पटीदन शहर में बि दुकान खोलिया अथव? न साईं, पंहिंजे ॻोठ में थोरी घणी रेड़ी, हल्को फुल्को। अच्छा, रेड़े ते हा। गुज़र सफ़र। जी जी। माल में के बीमारियूं आहिनि छा? माल साईं गाह पठो आहे, ताते ई कोन सघूं, वञूं मज़दूरीअ ते, या माल ताते में छा कयूं? हा, इहे घणा कम आहिनि। घणा कम आहिनि, छा कयूं? हुन में पूरी आहे कोन, 400 रुपया ताईं भॼूं ओॾी, या वरी माल ॾे भॼूं, फ़सुलु एतिरो थिए कोन थो। वोट त ॾींदा हूंदव न? हा, वोट ॾियूं था, अचनि था वोट वठी हलिया था वञनि, पोइ असां ग़रीब माण्हू अणपढ़ पहुचूं किथे हुते, दर खड़का खड़का ज़ाहिर ई कोन था थियनि। ॻोठ जो कोई चङो त हूंदव? चङो आहे, पर एतिरो माना निकिरे थो, पर एतिरो हले कान थी एतिरी। हले कोन? हा जी नाज़रीन, हीअ जो तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो, इहे जेको कल्ह जो तव्हां हीअ वॾा ॿूटा ऐं घाटो झंग पिया ॾिसो, हीअ दरअसल झंग न आहे, नवाब खान जो घरु आहे।
ऐं हिन जंहिं बस्तीअ में असां मौजूदु आहियूं उन बस्तीअ में ही सभिनी खां हेठां ई जॻह ते घर मौजूदु आहे नवाब खान जो। ऐं जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि त हिननि सां तमामु हिकिड़ी अज़तनाक सूरत हाल गुज़रंदी आहे ऐं ही ॿाहिरि न निकिरी सघंदा आहिनि। हिन खे माल बि आहे, 2-4 मींहूं पथसि, हिन जो गुज़र सफ़र हिन चौपाए माल ते आहे ऐं उन ते गुज़र सफ़र करे थो। पर बदकिस्मती इहा आहे त ही जेका बस्ती आहे उहा हेठां ई हंध ते आहे ऐं के घर कुझु मथे आहिनि। नतीजे में जॾहिं बारिशूं पवनि थियूं त उहे हेठां ई हंध वारा जेके घर आहिनि उहे सभई ॿुॾी था वञनि ऐं हुनखे सख़्तु तकलीफ़ थिए थी ऐं डिघो अरसो बारिश जो पाणी बीहण जे करे हिते बीमारियूं बि मुंहुं कढनि थियूं ऐं कारी साई, मलेरिया ऐं ॿियूं बीमारियूं हिते आम ॿुधायूं वञनि थियूं। नाज़रीन, ॻोठ सियारी लॻ पडीदन यूनियन काउंसिल चीहो ज़िलो ऐं तहलको नौशरो फिरोज़ में अचे थी। पडीदन स्टेशन खां 1 मील ऐं नौशरो फिरोज़ खां ओभर ऐं ओलह जी कुंड ते 19 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते ॻोठ सियारी अचे थो। नाज़रीन, हिन बस्तीअ में 150 खां मथे घर आहिनि ऐं आबादी बि 1500 खां मथे ॿुधाए वञे थी। हिन बस्तीअ में सिर्फ़ु लखू जा राजपर बिरादरी जा माण्हू रहनि था ऐं ही क़दीम बस्ती आहे जेका सदियुनि खां हिते आबाद आहे। नाज़रीन, इहो तमामु वॾो अलमियो आहे त हिन बस्तीअ में छोकिरियुनि जो स्कूल कोन्हे को, डिस्पेंसरी जो को वजूद न आहे, सुई गैस न आहे, सीसी ब्लॉक अंधा मंडा ठाहिया विया आहिनि पर उहे बि मुकमिल न आहिनि ऐं ड्रेनेज जो हिते को बि सिस्टम ठहियलु न आहे ऐं गटर उथरी रहिया आहिनि। हिन बस्तीअ जे माण्हुनि जो गुज़र सफ़र चौपाए माल, नंढी नंढी ज़मींदारी, हार पे, मज़दूरी ऐं के चंद माण्हू आहिनि आङुरियुनि ते ॻणण जेतिरा जिन खे नंढियूं नौकरियूं मिलियल आहिनि। जीअं त ही पोइते पियल बस्ती आहे तंहिं करे हिते कारी साई, शुगर, चमड़ी जूं बीमारियूं, TB, मलेरिया ऐं ॿियूं अनेक बीमारियूं हिते मौजूदु आहिनि। नाज़रीन, हीअ बस्ती सिंधू दरिया जे अवाइली वहकिरे जी कंधीअ सां आहे तंहिं करे सियारी ॿुधायो थो वञे त कंहिं मलाह औरत जो नालो हुयो ऐं उन सिंधू दरिया जे वहकिरे ते उन जो पतन ठहियलु हुयो जिथे माण्हुनि जी अच वञ हूंदी हुई। नाज़रीन, राजपुरनि जी बस्ती सियारी जा किस्सा ऐं कहाणियूं अव्हां ताईं पहुतियूं। इहा केॾी न अलमनाक ॻाल्हि आहे त सदियूं पुराणी हीअ बस्ती जेका क़दीम आहे ऐं सिंधू दरिया जे कंहिं अवाइली वहकिरे जे कंधीअ सां ॿुधाई वञे थी, उहा बस्ती ज़िंदगी जे केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिन बस्तीअ जे सॾ पंध ते पासे खां सुई गैस वञी रही आहे पर हिन बस्तीअ खे सुई गैस मिलियलु न आहे। हिन बस्तीअ जूं नियाणियूं तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि, यानी नियाणियुनि जो हिते स्कूल मौजूदु कोन्हे को, हिते डिस्पेंसरी मौजूदु कोन्हे का, हिते का बेसिक हेल्थ यूनिट मौजूदु कोन्हे को ऐं हीअ बस्ती जी आबादी 1500 खां मथे आहे ऐं वोट ॾियनि था ऐं ही दाहूं कनि था त असांखे चूंडियल नुमाइंदा वोट त वठी वञनि था पर हू असांखे मोट में कुझु नथा ॾियनि ऐं सदाईं असां सां ईअं थींदो थो रहे। नाज़रीन, हिन बस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं मूं अव्हां ताईं पहुचायूं। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वाहण, कंहिं वेढ़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।